अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां नज़र विझंदासीं हिन जी हेडलाइन ते। वफ़ाक़ी काबीना बिजली जी टैरिफ में 70 रुपया 99 पैसा इज़ाफ़े वारो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। सेकोक बांड जारी करण जी मंज़ूरी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जे इजलास में मुल्क जे सियासी ऐं माशी सूरत-हाल समेत 7 नुकाती एजेंडा ते गौर वीचार। वज़ीर आज़म पारां टैरिफ मामले ते आर्मी चीफ पाक फ़ौज जे ऑफिसर सां लाॻापियलु विज़ारतुनि जे ऑफिसर्स जी कारकर्दगी जी वाखाण। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त समूरनि इदारनि जे गॾियल काविश सां असां कामयाबी हासिल कई। काबीना इजलास में GSP प्लस स्टेट्स बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वीज़ा पॉलिसी ऐं ट्रेड ऑर्गेनाइज़ेशन एक्ट तहत अपील ते बि गौर वीचार कयो वियो। इलेक्शन कमीशन 8 वरियनि बाद PTI जे पाबंदी बढ़िया फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। दरख़्वास्त गुज़ार अकबर एक्स बाबर जे नेशनल एक्सपर्ट दलील ॾींदे चयो त PTI जे फंड्स में ऑडिट जी असूलनि ऐं मयार खे नज़रअंदाज़ कयो वियो। डोनर्स थर्ड पार्टियूं न पर PTI क़ाइदत जूं पंहिंजूं ठाहियल कंपनियूं आहिनि। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त PTI जो केस फाइनल थियो आहे। चाहियूं था त ॿियनि पार्टियुनि जा केस बि फाइनल थियनि। मुल्क खे जमहूरी तौर मज़बूत करण ऐं वोटर्स जो एतमाद बहाल करणो आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बेनज़ीर भुट्टो माशी आज़ादी ऐं अमन ते ॿधल पैगाम लाइ जिदोजहद कंदी रही। दहशतगर्दनि बेनज़ीर भुट्टो खे शहीद करे छॾियो। बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान समेत समूरी दुनिया जे माण्हुनि जे दिलनि ऐं दिमाग़ में ज़िंदा आहे। पंहिंजी ज़िंदगीअ में बि हू बेनज़ीर हुई, पंहिंजे मौत बाद बि हूअ बेनज़ीर आहे। बलोचिस्तान जे 600 अरब रुपयनि जी टैक्स फ्री बजट अॼु पेश कई वेंदी। सरकारी मुलाज़िमनि जी पघार ऐं पेंशन में 15% इज़ाफ़े जो इम्कान। नाणे वारो वज़ीर अब्दुल रहमान खेतरान बजट पेश कंदो। ग़ैर तरक़ियाती मनसूबनि लाइ 385 अरब रुपया मुख़्तस कया विया। मुल्क जो सदर कंहिं पार्टी जो कारकुन बणिजी वञे त निज़ाम कीअं हलंदो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो त सदर ममलिकत कॾहिं PTI दौर में नेब चेयरमैन खे घुरायो। नेब जो हर केस कूड़ो हूंदो आहे। पार्लियामेंट मां मंज़ूर थियल बिल दुरुस्त नज़र न अचण सम्झ खां ॿाहिरि न आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो 3 ॾींहं बि वक़फ़े सां जारी। अॼु शाम कराची, हैदराबाद, जाम शोरो समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि में तेज़ ऐं हल्की बरसात जो इम्कान। शहरनि में अर्बन फ्लडिंग जो ख़तरो। कशमोर, मुरीद शाख ऐं ओबावड़ो में बरसात सबबि पाणी रोड रस्तनि ते बीहजी वियो। बिजली बंदि हुजण सबबि शहरी सख़्तु परेशान।
माहौलियात बाबत वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान चयो आहे त सिंध ऐं पंजाब में बरसातूं मामूल खां वधीक पवण जो इम्कान आहे। चौमासे जे बरसातुनि सबब कराची, लाहौर, मुल्तान, पेशावर ऐं इस्लामाबाद समेत वॾनि शहरनि में अर्बन फिल्डिंग थी सघे थी। बरसातुनि जे तबाहकुन असरनि खां बचण लाइ सूबाई खाता अॻुवाट तयारी कनि। खतरे में हूँ। बलोचिस्तान में देखो, शिमाली इलाके में देखो, हमारे मस्जिदों में देखो, ये धरती आपको पुकार रही है, मुझे पुकार रही है, और इसके में इस तारीखी सिंध जी रानी ही कोमन माणी तो खे अजबे सारे पे। सिंध जी रानी ही कोमन माणी तो खे अजबे सारे पे। मुल्क जी ॿ भेरा वज़ीर आज़म रहंदड़ इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म ऐं पीपल्स पार्टी जी चेयरपर्सन शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 69वीं सालगिरह जे मल्हाई पई वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में सालगिरह तक़रीबूं मुनक़िद करे केक काटिया पिया वञनि। सालगिरह जे मुख्य तक़रीब लाकानो में थींदी। पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तक़रीब खे ख़िताब कंदो। तक़रीब में शिरकत लाइ कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी। बेनज़ीर भुट्टो जी ज़िंदगी जो मक़सद अवाम खे गुरबत, बेरोज़गारी ऐं माशी बदहाली मां छुटकारो ॾियारणु हुयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी बेनज़ीर भुट्टो जे ख्वाब जी तामीर कंदे जहालत, शिदत पसंदी समेत अदम बर्दाश्त वारनि रवैयनि खे शिकस्त ॾींदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह जे मौक़े ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त सॼी दुनिया बेनज़ीर भुट्टो जी सियासी बसीरत ऐं काइदाना सलाहियतुनि जो इक़रार करे रही आहे, जेका पार्टी अॻवाननि, कारकुननि समेत जमहूरियत पसंदनि जी सियासी ऐं इख़लाक़ी कामयाबी आहे। बेनज़ीर भुट्टो जे नज़रिए ऐं फ़िक्र मुताबिक़ मुस्तहकम जमहूरियत तरफ़ वधी रहिया आहियूं। रेलवे इंतजामिया पेट्रोल जे अघनि में वाध खां पोइ अॼु खां ट्रेन जे किरायनि में 5% ऐं माल बरदार रेल जे भाड़नि में 10% वाध करे छॾी। रेलवे इंतजामिया जो चवणु आहे त भाड़नि में वाध जो फ़ैसिलो पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध सबबु कयो वियो आहे। भाड़नि में वाध खां पोइ लाहौर खां कराची ताईं पाक बिज़नेस ट्रेन इकोनॉमी जो नओं भाड़ो 2250 रुपया थी वियो। एसी लोयर ट्रेन जो भाड़ो 4150 रुपया ऐं एसी बिज़नेस क्लास जो भाड़ो 5700 रुपया थी वियो। नाले वारे एंकर पर्सन ऐं क़ौमी असेंबली जे मेंबर आमिर लियाकत हुसैन जी क़बर कुशाई ख़मीस ते थींदी। पुलिस सर्जन डॉक्टर सुमैया सैयद जी सरबराही में 6 रुकनी मेडिकल बोर्ड क़ाइम। मेडिकल बोर्ड में एडिशनल पुलिस सर्जन शाहिद निज़ाम, जिन्हा अस्पताल जो हेड फॉरेंसिक मेडिसिन परवेज़ मखदूम, फॉरेंसिक एक्सपर्ट डॉक्टर हरिराम लोहाणो, डॉक्टर गुलजार अली ऐं एमओलो डॉक्टर आरिफ बकाई बि टीम में शामिल हूंदा। अदालती हुकुम ते 23 जून सुबुह 9 वॻे डॉक्टर आमिर लियाकत जी क़बर कुशाई करे सैंपल्स वरिता वेंदा। सीनियर सहाफ़ी, सिंध लिटरेचर फेस्टिवल जे बानी ऐं धरती टीवी न्यूज़ जे डायरेक्टर नसीर गोपांग ऐं एंकर पर्सन ज़ुहैब काका ते हमले में मुलविस जवाबदार ज़ैन खे पुलिस सोघो करे वरितो। केस में नामज़द जवाबदार ज़ुल्फ़कार फरार। पुलिस जवाबदार वटां पिस्टल पिणु हथ करे वरितो। शाहराह फैसल पारां जवाबदारनि खिलाफ़ सरकार जी मदियत में केस दाख़िल। जांच ऑफिसर नदीम गबोल जो चवणु आहे त केस में नामज़द समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो।
जखमबाद जे ॻोठ हाजी लखमीर ब्रोही वासी जो गंदे पानी जे तलाउ मां लाश। पुलिस मूजिब हथ आयल लाश जी सुञाणप हनीफ ब्रोही तौर कई वई आहे। हनीफ ब्रोही जे जिस्म ते तशद्दुद जा निशान पिण आहिनि। पुलिस लाश अस्पताल मुंतकिल करे मामले जी जांच शुरू करे छॾी। You can help yourself. Thank you. What's happening, Clay? When will we stop this, Clay? What did you do? What did you do, Clay? Oh my God, what did you do? I've always been good to you, Clayton. Haven't I? I've always been good to you. It must end tonight. They must all be gone. They all must go! You must set yourself free. ज़हीन शख्स जी ज़हानत संद दुश्मन बणिजी वई। हॉलीवुड जी हॉरर ऐं थ्रिलर फिल्म न्यू लाइफ जो ट्रेलर जारी। फिल्म 12 जुलाई ते नुमाइश लाइ पेश कई वेंदी।